अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंजई द नई एपिसोड में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे, इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं बावक़्तु न पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो जो तव्हांजो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो करे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़जाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंजई द नई एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त कमीनो वॾेरो बालाज ख़ान पंहिंजी ॾेराणी ऐं पंहिंजी घरवारी खे तमामु घणो जेको आहे टार्चर करण जी कोशिशि कंदो आहे ऐं उन्हनि खे चवंदो त ॿीहर जेकॾहिं मुंहिंजे अॻियां उफ़ बि कयो मां तव्हांजी ज़ुबान कटे छॾींदुमि, छो जो हे वॾेरे बालाज ख़ान जी हवेली आहे कंहिं अहिड़े गेरे जी न। जेकॾहिं ॿीहर तव्हांजो ईअं आवाज़ु आयो त मां पोइ तव्हांखे माफ़ु कोन कंदुमि। तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त राणी हुनजे साम्हूं थी पवंदी ऐं उनखे चवंदी छो असां पंहिंजो जेको आहे हक़ आहे, असां ॻाल्हाए बि नथा सघूं, जेको आहे आज़ादी सां जी बि नथा सघूं। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेरदिल खे जेको आहे पंहिंजी सौर पार्ता ॾींदी, चवंदी तोखे मुंहिंजो परवाह न आहे ऐं तूं मूंखां सवाइ ईअं मूंखे सदमा ॾीं थो पियो। जेको आहे त उनखे शेरदिल चवंदो त तोखे कहिड़ी ख़बर त चरी मां प्रेत लाइ केॾो बेचैन आहियां, तोखां सवाइ मां रही नथो सघां, पर मुंहिंजूं कुझु मजबूरियूं आहिनि। असांजा ज़ालिम आहिनि अहिड़े घेरे में, उन्हनि जे लाइ उन करे मुंहिंजी वॾी मजबूरी आहे। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरे शाह नवाज़ ख़ान खे जेको आहे मुंशी मखणो ॿुधाईंदो त जेको आहे हाणे वधीक तुंहिंजी जेको आहे घरवारी ऐं तुंहिंजो पुटु न आहे रहियो। ऐं जॾहिं वॾेरे शाह नवाज़ ख़ान खे इहा ख़बर पवंदी त उनखे तमामु घणो सदमो पहुचंदो ऐं जेको आहे मुंशी खे चवंदो त हाणे भले वॾेरे बालाज ख़ान खे चओ त मूंखे बि ख़तमु करे छॾे, छो जो उन्हनि खां सवाइ मुंहिंजी ज़िंदगी जो को बि ॿियो ख़्वाबु न आहे। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु, अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।